जो दरिया। राणी वो भी आलम जे वञण खां पोइ हिननि असांजी इज़त करण छॾे ॾिनी आहे ऐं जेसीं ताईं हो वापसि न ईंदो न त हे असांजी इज़त कोन कंदा। हल त असां हलूं। छा अॼु राति मुंहिंजी मस्तानी खे वठी ईंदो? जॾहिं मुंहिंजी मस्तानी वाइदो कयो आहे न त अॼु ज़रूर ईंदी। अदा सुल्तान अॼु मुंहिंजी मस्तानी खे रुगो वठी अचे, पोइ मां हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदुसि। उहो त मल्हार खां ॾिनल आहे। जॾहिं हुनखे ख़बर पवंदी त मल्हार ई हुनजो मस्तानो आहे त पोइ उहो मूंखे चाहण लॻंदी। हा, अॼु मां पंहिंजी मस्तानी खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदुसि ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजी मस्तानी मूंखां नफ़रत करे। मालिक तू पंहिंजे हिन प्यारे बानी जे सदके मुंहिंजी इज़त रखजांइ। ही जेको मां कदम खणा पई मजबूरीअ खां खणा पई। मुंहिंजे मथां ज़ुल्म जी हद कई वई आहे। ऐं पंहिंजे हिन प्यारे बानी जे सदके मुंहिंजी हिफ़ाज़त रखजांइ, मुंहिंजी इज़त ऐं आबरू रखजांइ। आमीन। प्यार करे तो कोई कैसा, प्यार करे तो कोई कैसा, प्यार करे तो कोई कैसा। को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। जंहिंखे तो चाहियो सोई तोखे मिले पई। हाणे ॿुधा त मिठाई कॾहिं तो खाराई? भला हुकुम आहे तुंहिंजो, जॾहिं चवे मिठाई खाराईंदोसांइ। छो दिलि न थींदई? असां त चऊं था अॼु ई होटल ते हली अधु छेलो फ्राई कराए। अधु छो सारंग, पूरो छेलो तव्हांखे खाराईंदुसि।
बस यार को दुआ कयो मां पंहिंजी कुंवार खे पंहिंजे घर वठी जा। कुंवार खे वठी आए त चवंदे पुट ॼमे त पोइ चेलो कराईंदोमांव। न न लाला अहिड़ी का बि ॻाल्हि आहे। भला यार सुभाणे ई प्रोग्राम ठाहियो, हाली तव्हांखे होटल ते मानी खाराए थो अचां। हा हा ठाहींदासीं प्रोग्राम, पर कहिड़े टाइम ठाहियूं? यार मां त चवंदो सुभाणे राति जो। मां त अॼु बि सोच में आहियां त सुल्तान कीअं राज़ी थियो। यार लाला मुंहिंजा पीर ज़ोर हुया तॾहिं इहा भलाई थी आहे, न त सॼी उमिरि पंहिंजे महबूब जी यादि में रुलंदो तव्हां। सही सही ॿुधाए छॾिया, राब खे किथे लिकाए ॾेई, न त खल पुठी खां लाहे छॾींदो साईं। जेकॾहिं पाले वारे पैसनि मां 5000 ॾी न पोइ ॿुधाईंदो साईं त राब किथे आ। तूं एॾो ठाऊ कई तूं राब खे मारे छॾींदे? तो मूंखे सुञातो किथे आ? मां वॾो रसन माण्हू आ, रसन माण्हू। छॾ हाणे ई नमूना छॾ। ॼाणे वरी तोखे मौत तोखे ख़बर न आहे ज़ात वॾो त ईंदो आहे जेके चक पाए न त चूसे मारे। मूं में त आहे कान, बाक़ी चूसींदे छा चूसींदे? यार तूं मूंखे कावड़ छो थो ॼाणाई, छो थो ॼाणाई मूंखे कावड़? तोखे कावड़ आई त छा कने रे, छा कने? हाँ ॿुधा छा कने? हल रे मां सम्झां थो जेसि ताईं तुंहिंजी खल पुठी खां न लाहींदुसि तूं कोन सम्झंदे। ओए ओ अचे ई पियो। केरु पियो अचे? सावण सावण। किथे सावण? मूंखे टे ॼाणी थो, तोखे ख़बर न आहे ज़ात वॾो त ईंदा जेके चक पाए न त चूसे मारेसि। वञ वञ, अॼु जहिड़े ते मूड न आहे। जॾहिं 5000 खणी ईंदे न 5000 पोइ ॾींदो साईं राब जो ॾस। मां तोखे 5000 ॾियां? 5000 जा तोखे जूता न हणां? मां चवां थो बीह हिते बीह। अच अच, मां तोखे पंहिंजे घर वठी हलां। अच अच। एतिरो चढ़ियो मां बि न आहियां। हलां तव्हांजे घर त सभु गॾिजी कुटियो। मां हलां थो, सुभाणे मिलंदासीं। आदा साईं, अञा ताईं कूंज जी ज़मीन जो अकबर खान मसइलो हल न आहे करे सघियो। उन जे करे जाड़े सां सौदो करे कब्ज़ो छॾाए छॾियो। गुराम सौदे करण लाइ त जाड़ो तयार आहे, पर चए थो त कब्ज़ो तव्हांखे 10 सालनि खां पोइ ॾींदुसि। गुराम उहो इन लाइ त जाड़ो थोरी थोरी ज़मीन जो सौदो करणु थो चाहे, ऐं जॾहिं थोरी थोरी करे सॼी ज़मीन खपाए छॾींदो पोइ ई कब्ज़ो ॾींदो। बाक़ी जेकॾहिं असां 10-20 एकड़ जो सौदो कयूंसि था त पोइ गुराम जाड़ो पोइ ज़मीन न खपाए सघंदो। न ई वरी तो अकबर को हुनखे अहिड़ो क़दम खणणु ॾींदो। पर सॼी ज़मीन जो सौदो हिक धक में छो नथो करी? इन लाइ घटि में घटि 1 करोड़ हुजे, ऐं एतिरा पैसा मूं वटि हींअर न आहिनि। हींअर मूं वटि जेकॾहिं बैंक में हूंदा त 60-70 लख। ठीकु आहे आदा, मां ॾिसां थो हिन अकबर खान खां 50-60 लख कढी थो ॾियां। पोइ ईअं थो करी त पोइ त 5 करोड़नि जी मिल्कियत हासिल कंदासीं। जाड़ा खे 1 करोड़ मुंहं में आणी टारे छॾींदासीं। बाक़ी जॾहिं ज़मीन जा कागज़ हथ चढ़िया न त पोइ इन जाड़े खे रुपयो रुपयो कयो पिया ॾींदासीं। ईअं कयो भला? हा साईं, ईअं करिणो ई पवंदो, छो त जाड़ो पोयां बाहि बारियो बीठो। अदा साईं, बसि कुझु ॾींहं हिन जाड़े खां सब्र कराए, पोइ लाॻी तो सॼी ज़मीन जो सौदो कर। पोइ ज़मीन जो कब्ज़ो छॾाए 2 वाटनि जा मालिक थिया, 2 जा। ठीकु आहे गुराम, तू अकबर खान खां पैसा करण जी कोशिश कर, तेसि ताईं मां जाड़े खे नवां बोल थो फिट कयां। अम्मा तूं हीअं कजांइ, सुभाणे मामे सां गॾिजी वञिजो राणा खान जे घर। उते वञी दस्तावेज़नि ते सहियूं करे ॾिजांइ, पैसा पोइ मिलंदा। बाबा ज़मीन खपाइण लाज़मी आहे छा? बाबा जेकॾहिं ज़मीन न विकीसीं त छा बोह ऐं पलाल खाईंदासीं छा? मामा, जेसि ताईं फसल लहे बाबा घर जो ख़र्च ॾियण लाइ तयार आहे। ये तू ॻाल्हाई छा थी? हा, तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त रुपए 2 जे लाइ तुंहिंजे माउ पीउ जे अॻियां वञी हथ टंगू, ईअं न? अहिड़ी ॻाल्हि न आहे मामी, उहे बि असांजा कहिड़ा ख़र्च आहिनि। वधि मां वधि महीने में 8-10 हज़ार, उहे मां बाबा खां वठी ईंदसि। जाड़ा छोरीअ जो वञे थो मीटर फिरंदो, हिन जे दिमाग़ में नयूं वायरियूं फिट करणियूं पवंदियूं। मामा, कोई सही आहे न? अम्मा पुट, अॻिते तुंहिंजी आहे मर्ज़ी। मां त इहो सौदो तुंहिंजे सुख जे लाइ बि कयो त
तुंहिंजे हेठां कार हुजे, रहण जे लाइ बंगलो हुजे, नौकर चाकर हुजनि, मां त इहो करणु पई चाहियां। वधीक तुंहिंजी मर्ज़ी। ॿियो त सॼी ज़मीन खे लाटोरी थोरी थो ॾियां पुटु। 200 एकड़ बनी पई आहे। जेकॾहिं 20-25 एकड़ ज़मीन विकियमि, असांजो जान बि ठही पवंदो पुटु। बाक़ी जेका बनी पई आहे उहा असां पंहिंजे पेट गुज़र जे लाइ रखी छॾींदासीं। जानो कीअं? इहो बि ठीकु आहे, कार बि थिए, बंगलो बि थिए, ऐं 2 टे पैसा बि असांखे बची वञनि। ॿियो असांखे खपे बि छा? 20 एकड़ कारूं बंगलो थी वेंदो? अञा बि पैसा बचंदा चरी। ठीकु आहे मामा, पोइ वध मां वध 20 एकड़ जो सौदो कजाए, वधीक न। छोरी तूं जेका या कूंज वांगुरु बिचड़ी कढियूं पई थी घुमी न, रुगो हिकिड़ो दफ़ो कागज़नि ते सही कर, पोइ ॾिसजांइ त कीअं थो तुंहिंजो बि कयां ढींगो ई ढेरी। तूं यकीन कर, द्वारो पाडो जंहिं हमरा खे ॾिनो हुजे न, उन असांखे 45,000 कोन ॾिना, 25,000 ॾिना। तंहिंमां 15,000 रुपया जुड़ियो खणी वियो, बाक़ी 10,000 आहिनि। अच वठ मुंहिंजी हमरा मां हथ कढ यार। ये तो 10,000 है। 10,000 न चाचा छोड़ियास। हाँ छोड़े चाचा वरी पक्का तो कहे चायो मैं छोड़े से चाचा साहब केडो भलवा करा तू जा छोड़ी से छोड़ मुट्ठी में कढी छॾ उस्ताद जो थी ॾिसो राव चाचा साहब केडो भलवा उस्ताद केतिरो भलो आहे या मूंखे सॼी ख़बर आहे। राव अॼु खां पोइ तूं आज़ाद आहीं। चाचा साहब बसि हे रसो ॾियो, असांखे हाणे इजाज़त बाबा। हाणे तुंहिंजो वारो आहे। हिन जा ॾींहं पूरा थी विया, हाणे तुंहिंजा ॾींहं शुरू। हल बदेस चाचा उस्ताद आहे मुंहिंजो। हलो तो बदेस बता जल्दी कर। बतो बाबा सही आहे बटे तू भूज भली कीअं मां हुजां चाचा। हथ बधे न चाचा अरे राव छिके वधी उस्ताद खे सूर न दे, छिके वधी सूर न दे। हाथ जी बधे चाचा सावण सभी तो मैं चाचा सावण तू खान खबर पड़े चाचा सावण। वो खाई ये जो आटन में वट पजी हा उस्ताद। राबार पेर ड्राई जैसे 45,000 ताजा पूरा न थींदा न, ओसे वारे सां तव्हांखे बधंदो ई। राव मुंहिंजी सार लाइ था उस्ताद परेशान न थी, मां 4-5 साल में मोटी न ख़बर आ जाए न। हल चाचा सावण ते बधी चढ़े त मां खाईंदुसि पीअंदुसि छा? भला मानी त ॾींदे न? हा मानी खोड़ मानी हो पलाल कटी सब कुछ पियो आहे। अची जाए थो तो उहा खा। पलाल जे उहा न वणे त पोइ त पादर हूंदई, पादर खाइणा पवंदई। न ठीक इन घर के हाणे तव्हां पंहिंजो ई घर सम्झो। ऐं मुंहिंजो नालो दिलबर आहे, दिलबर। फोन ते जंहिंखे तूं पंहिंजो मस्तानो सम्झंदी हुई। ठीकु आहे मस्तानो न दिलबर। अॼु खां पोइ मां तोखे दिलबर चवण जी कोशिश कंदसि, पर मुंहिंजी ज़ुबान तोखे मस्तानो चवण ते हिरियल आहे। अमा एॾे वॾे कदम खणण ते भला तूं छो मजबूर थी आहीं? भला इन जे पोयां कहिड़ी ॻाल्हि आहे? मल्हार तुंहिंजो मुड़ुसु आहे, उन सां तुंहिंजो ठाह थी सघे पियो। तूं छा थी सम्झे त तो पंहिंजी जल्दबाज़ी में ग़लति कदम नाहे खयो? न चाचा, मां इहो कदम सोचे सम्झी खयो आहे। मल्हार मुंहिंजो मुड़ुसु त आहे, पर हिन सां गॾु हू मुंहिंजे वॾे भाउ जो क़ातिल बि आहे। छा? न ये न थी सके। मुझो आलम
मुझे अलग न तो मारी सके रानी चाचा ये कूड़ा हाँ भाई हाँ नन्ना रानी तू ये चाहता कूड़ा मुझे अलग न तो मारी सके भाई इहा ई हकीकत आ मूं पंहिंजे कननि सां चाचा ऐं वरियाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि खे सॼी हकीकत सुल्तान वारनि ॿुधाई आ पर पोइ बि सोट वारनि उन्हनि सां मिटरी कई आ चाचा ऐं सोट जो ज़मीर त मरी सघे थो पर मां पंहिंजे ॿाहिरनि जे कातिलनि सां ज़िंदगी नथी गुज़ारे सघां रानी जेकर इहा ॻाल्हि तो उते ॿुधी तो मूंसां उन महिल ॻाल्हि छो न कई भाॼाई तूं उते पाण खे न संभाले सघी आ ऐं पोइ असां ते पहिरा लॻी वञनि आ ऐं असां उतां निकिरी बि न सघूं आ इन जे करे मां इहो राज़ पंहिंजी दिलि में रखियो सोट ऐं चाचा जे वाता जॾहिं अदा जे मौत जी ख़बर ॿुधी दिल चयो त वॾियूं वॾियूं दाहूं करे रोहां पंहिंजी दिल ते पत्थर रखी छॾियमि ऐं अदा जे मौत खां पोइ पंहिंजी अखि मां हिकिड़ो घोड़ो बि न वहायमि ऐं पंहिंजा घोड़ा अंदर ई अंदर में पीअंदी वयमि जेके हाणे तेज़ाब बणिजी चुका आहिनि भाॼाई मां मरी त सघां थी पर पंहिंजे ॿाहिरनि जे कातिलनि ॾांहुं वापसि नथी वञी सघां अम्मा तूं वॾी दिलेर आहीं तुंहिंजे साथ ॾियण में असां फ़ख्रु महसूस कंदासीं मुंहिंजी भेण तव्हां परेशान न थियो असांजी जान बि तव्हांजे लाइ हाज़ुर आहे असां पंहिंजी जान ते खेॾी बि तव्हांजी हिफ़ाज़त कंदासीं तव्हां हिते महफ़ूज़ आहियो सुल्तान त छा पर जेकॾहिं पूरो ॻोठ बि गॾिजी आयो न तॾहिं बि तव्हांजी हिफ़ाज़त कंदासीं हितां तव्हांखे केर बि ज़बरदस्ती वापसि वठी नथो वञी सघे तव्हां पंहिंजो पाण खे संभालियो ऐं हिन घर खे पंहिंजो ई घर समझो ही दिलबर मरी त सघे थो पर पंहिंजी मस्तानी सां धोखो नथो करे सघे दुआ तोखे हिकिड़ो कमु चवां पर उहो कमु तोखे करणो पवंदो कहिड़ो मूंखे 60 लख घुर्ज हाँ 60 लख चरियो तो नहीं थियो दुआ चाचा साईं जे अॻियां इहा वॾी रक़म न आहे जो तो एॾी रड़ कई आहे वॾी रक़म त आहे गुराम तुंहिंजे ऐं मुंहिंजे लाइ वॾी रक़म आहे जेकर मैं बाबा जानी का एतिरा पैसा घुरिया न त बाबा जानी 1000 सवाल कंदो मूंखां त पोइ तूं ई ॿुधा त उन जे साम्हूं मां कहिड़ो बहानो पेश कयां छा चवां बाबा जानी खे त असांखे कहिड़े कम लाइ एतिरा पैसा घुरजनि था तूं ई ॿुधा ख़बर थी तो मां सोचियो त शहर में 2 प्लाट वठां हिकु तुंहिंजे नाले ऐं ॿियो मां पंहिंजे नाले प्लाट ख़रीद करण जी असांखे कहिड़ी ज़रूरत आहे दुआ शहर जे बाईपास वटि प्लाटिंग पई थिए जेकॾहिं असां उते प्लाट वठी पेट्रोल पंप हणूं त तुंहिंजो ऐं मुंहिंजो ख़र्चो उतो निकिरंदो पोइ चाचा साईं जे अॻियां हुन हथ टंगण जी ज़रूरत ई न पवंदी ठीकु आहे गुराम राति मां बाबा जानी सां ॻाल्हाईंदसि बसि दुआ कीअं बि करे मूंखे पैसा घुर्जनि बहानो न भला सच ॿुधा उते तूं प्लाट ॾिसी आयो या छा मां कूड़ थो ॻाल्हायां जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़बान ते एतबार न आहे त चाचा साईं खे चओ त वञी उहो प्लाट ॾिसिजे पोइ मूंखे रक़म ॾियो ठीकु आहे गुराम मां बाबा जानी ते पूरो ज़ोर रखंदमि खुदा कंदो त कमु थी वेंदो ऐं जेकॾहिं न थियो त पोइ तूं मुंहिंजे मथां नाराज़ न थी जा ठीकु आहे पुट मायूं अञा न आहिनि पातियूं अलाए किथे धिका खाईंदियूं हूंदियूं तूं त वञ पुट या इजाज़त लही आहे ही दरगाह ते ज़ियारत लाइ वयूं न या कि न ॿियो को रुख कयो अथनि बाबा अची वेंदियूं छो तो घबराई अञा सिज पियो आहे बाबा पंधु वॾो त न आहे पर मायुनि जी तोखे ख़बर आहे थोरे कम जे लाइ बि सॼो ॾींहुं लाहींदियूं आहिनि पुट शाम थी वई आहे सिज लहण वारो आहे हिन महिल ताईं त उन्हनि खे वापसि अचणु घुरिजे हा पुट तूं वञ
वञी जांच त लही आहे। मां किथे किथे धिका खाईंदुसि। बाबा हाणे उथां गाॾी कढां वरी वञा उन्हनि जे कढ अलाए कहिड़ी गिटी सां हू अचनि। बाबा तूं छॾे नी नाथ सुठो। पुट सोचां पियो त दड़का ॾेई घर में विहारे छॾियां, पर पोइ सॼो ॾींहुं मुंहुं सुगल हुजे न। पुट वरी इहो बि सोचां पियो तो सुल्तान वारा ईंदा त उन सां वञण लाइ इनकार करिया, पर दिलि रखण लाइ उन्हनि खे मां मोकल ॾिनी। अलाए छो हिन महिल ताईं न मोटियूं। अमा तो जंहिंखे चाहियो उन सां तुंहिंजी शादी थिए पई, पोइ हीअ उदासी छाजे लाइ? अमा अञा बि मूंखे मुंहिंजी किस्मत ते यकीन नथो अचे। हाणे त इहो ई डप रहे थो कंहिं वक़्तु कुझु बि थी सघे थो। ख़ैर घुर अमा ख़ैर घुर, मां सावण ॾिया न्यापो कंदसि त जल्द मां जल्द बुकी विझी तोखे वनवाह में विहारे वञनि। जेतिरो जल्द थी सघे तोखे कुंवार करे तां वठी वञनि, छो त तुंहिंजे भाइरनि जो दिमाग़ फिरंदे देरी न लॻंदी। राति जो भाउ राणीअ खे वठण वेंदो, जेकॾहिं राणी हिते आई त तुंहिंजो भाउ को मसलो न कंदो। जेकॾहिं राणी अचण खां इनकार कयो न त तुंहिंजे भाइरनि खे सम्झाइण ॾाढो ॾुखियो थींदो। अम्मा इहो त मूंखे बि ख़ौफ़ आहे, जेकॾहिं अॼु राति राणी घर न आई न त सुभाणे मां हुनखे वठण वेंदसि, ऐं ख़ुदा कंदो त ही रिश्तेदारी ॿीहर दुश्मनी में न बदिलबी। जय खानी यार रेट लगाए वेठो ही बटन एकड़न 5-6 एकड़ जमीन जो केड़ो सौदो कयो। मां त चवाए तो जिगर रख पंजे सीने में है कर पूरे वाटर जो सौदो। अगर तू भी 3 लखन वारी पिथी पवई मूं पाण यो सोचे रखियो आ त इन्ही पूरी जमीन के ॾिया गुंदरी, पर तोट बदरा पेशड़ा हुजर न। सचो ही जड़ा जे कदे किश्तो खणी मुझे दर ते पिनण अचियां त खैरात में 2-3 लठियूं भी न हणाया, पर सौदो तो करी जमीन जो 1 करोड़ 1 पट्टीअ ते मुखां खण। बाकी तो 6 महीनन जी एग्रीमेंट कबी, बाकी अदायगी जी। भला ये बकाया जेके पैसा न 6 महीनन में ॾेई न। जड़ा कर तो लगे तो मुखे पाण वांगुर सफ़ा ठोयो समझो आ। एकड़ो फोन जकरे दोस्तन के घुमाया न तो पैसन जो सथियूं लगी वेंदई। कोई पाण वारी टच मोबाइल डी घुमाए न अरुबरु जो एडो मुके 6 महीना इंतजार कराई। मां बैंक में पंजे जमीनुन ते कर्ज खणंदुस, बाकी जेके पैसा खुटा सो पंजे यार दोस्तन खां वठी पूरा कंदुस। ठीक है राणा खाना, तू मेरे चूंडे पैसा हाथ करे रख, मां घर वारन सा सलाह करे पोइ तो ॿुधाईंदुस। 1 चक्कर छो जड़ा 10 चक्कर कर, घर वारन सा जा पाड़े पति वारन सा सलाह कर। रकम वडी आ, मुखे भी घर करण में मड़ी 2-3 ॾींहं लगंदा, तेस ताईं तू पंहिंजे घर वारन सा भले सलाह कर। जड़ा कन सौदो वडो आ, इन्हनि पैसनि जे लाइ मुखे गटा खपाइणा पवंदा, कोई यार दोस्त भी पटणा पवंदा, ऐं मां सभु कुझु तुंहिंजी ॻाल्हि वांगुरु इहो पंहिंजो ढींगो ढेरी करे वेहा ऐं तूं पंहिंजी ॻाल्हि तां फिरी वञी पोइ त मज़ो न थींदो न। इन लाइ बहितर आहे त तूं सभिनी पंहिंजे हॾ ॾोखियुनि सां सलाह कर, ॾिसूं त तोखे कहिड़े था चोट चाढ़नि। ठीक आहे राणा खाना, हाणे मां उन ॾींहुं ईंदुसि जॾहिं मां तोसां ज़मीन जो सौदो कंदुसि।